मीरपुर बठोरो तेलके जे यूसी हुसैनपुर जे ॻोठ मतारो ख़ासकेली जे ख़ानदान जा 5 घर भाती ज़हरीलो खाधो खाइण सबबि फौत थी विया। सॼे ख़ानदान मां हिकु औरत बती। ॻोठ मतारो ख़ासकेली में सॼे ख़ानदान मां बची वियल औरत बचाई ख़ासकेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां कुझु साल अॻु टंडो जाम में मज़दूरी करे पेट जो गुज़र सफ़र कंदा हुआसीं। हिन ॿुधायो त असां ॻोठ मंज़ूर जमाली में जीरो कोली जे दुकान तां दाल ख़रीद करे खाधो खाइण सबबि मुंहिंजो मुड़ुसु 55 साला, पोटो ख़ासकेली, पुटु 18 साला, अयाज़ अली 12 साला, निशा 2 ॾींहं अॻु फौत थी विया। अॼु मुंहिंजे भाइटे मासूम 1 साला समीना फौत थी वई आहे। हिन रुअंदे चयो त सॼे ख़ानदान मां हिकु आऊं ऐं हिकु मुंहिंजी माउ बची आहियूं। हिन ॿुधायो त मुंहिंजी माउ 16 साला अस्पताल हैदराबाद में दाख़िल आहे। हिन चयो त IG सिंध DIG हैदराबाद नोटिस वठी मूंसां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट मीरपुर बठोरो, अशरफ चांजो, शाहीन न्यूज़।